न छित मुंहिंजी न पट मुंहिंजो किरण पिलोर ते घरवा मुंहिंजो वॾे आज़ार जो घरवा मुंहिंजो अब हाणे छा कबो न छित मुंहिंजी न पट मुंहिंजो मथे माड़े ते कुटबो मसालो हेठ में जालो कुटबो मुंहिंजो मथे माड़े ते कुटबो मसालो हेठ में जालो कुटबो मुंहिंजो सिर में दर्द पैबो सिर में दर्द पैबो अब हाणे छा कबो न छित मुंहिंजी न पट मुंहिंजो पान जो थुका बसर जा छिलका बिटो कंदा मथा कचरे जो पानी पान जो थुका बसर जा छिलका बिटो कंदा मथा कचरे जो पानी वॾी मुसीबत में पैबो वॾी मुसीबत में पैबो अब हाणे छा कबो न छित मुंहिंजी न पट मुंहिंजो मथे माड़े वारो काको असांजो बाबे पंहिंजे जो लाश रखाईंदो मथे माड़े वारो काको असांजो बाबे पंहिंजे जो लाश रखाईंदो घर आहे या मुर्दा घर आहे या मुर्दा घर अब हाणे छा कबो न छत मुंहिंजी न पट मुंहिंजो मोतियमा छाए इन विष्णु मां के चई छडीस त मसालो फर्श ते न कुटे फर्श ते न कुटे त किथे कुटे मुंहिंजे मथे ते अरे पर बि मुंहिंजे मथे ते त न कुटे आराम करण लाइ मिले तो आतवार उन डी बि हमाम दस्ते जी धमाधम पर भी मसालो कुटे किथे चईस त ॿाहिरि कंपाउंड में वञी कुटे हाय ॿुधोस पंहिंजो घर हूंदे सूंदे भला कंपाउंड में मसालो छो कुटींदी मां इहो सभु न ॼाणा पर चईस त घटि में घटि आतवार ॾींहुं त मसालो न कुटे ऐं जे चवे त मसालो मां पंहिंजे फर्श ते थी कुटियां त छा जवाब ॾियांस इहो संदसि फर्श आहे त असांजी छित कोन्हे हाणे ये वकीलनि वारियूं हुजतूं मूंसां न हलायो एतिरी जे तकलीफ़ अथव त अॾायो न पंहिंजो को बंगलो हा पिणे बि 10 लख ॾिना हुआ न ॾेजी लेती में जो बंगलो तो अॾायां त गम खाइण सिखो सोसाइटी में रहणो आहे त ये नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं सहण जी आदत विझो पाण में ए मिठू केॾां वियो अचे तो सिगरेट वठण वियो आहे वरी सिगरेट अञा रात जो पैकेट घुरायो हुयव
वो त ख़त्म थी वियो न राति जो। वो ईंदन दास ऐं नंदलाल कोन आया हुआ? ईअं जे न सदा विर्त खातो खोले वेठा त हिकु ॾींहुं ॾेवालो कढाइणो पवंदव। साईं 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 ई ॾिसो साईं ई ॾिसो। छा थियो? अरे खून कैसा पे विड़ी अची? खून न आहे साईं, खून न आहे, थुका आहिनि, पाल जूं। ख़बर न आहे मथां कंहिं मोकिलियो आहे, पर मूंखे पक आहे त कल्लूमल जो पोटो प्रेम ई पिटी कयूं हूंदियूं। ख़बर न आहे न सोसाइटी वारनि खे कॾहिं अकुल ईंदो। हाणे बीठो छाईं, वञी धोई छॾ न। छा दुआ एतिरो पाणी पीता हुजे नी। तव्हांखे बि सुबुह खां वेठी चवां त सनानु करियो, पर मुंहिंजी थोको ॿुधे। अरे करियां थो सनानु, तो जो न वस पुॼे त सॼो ॾींहुं मूंखे बाथरूम में विहारे छॾी जेकर। अरे सुबुह खां वठी घटल रिकॉर्ड, सनानु करियो, पाणी तो मोटे। साईं मोटी वियो केरु? पाणी। सुठो थियो। हाणे ॾिठो किथां कंदो सनानु? ईअं त दादी जम भरे रखियो आहे नी, सांझे ताईं हलंदो। अरे पर मोतीअ खे बि त करणो आहे सनानु। साईं आयो अथव 102। हाँ भाई दादा सर कड़ो आ रहा। बस यार वेठा आहियूं। हाँ तभी रहो ना। वे यार वे। तूं ॿुधाए सुबुह साण कीअं का कई थी? अरे भाई छा ॿुधायां, बाथरूम में भी सनानु करणा, ॾिसां नल में पाणी कोन्हे। त नल खणी मटाए छॾ न। हाँ ॾाढो चर्चाई थी पियो आहे। अरे नल मटाइण सां जे पाणी अचे हा त बाक़ी ॿियो खपे छा? भाई हक़ीक़त इहा आहे त सुबुह जो गोरखो जॾहिं टांकी मां पाणी छॾींदो आहे न त पाणी सिधो तुंहिंजे फ्लैट में अची पवंदो आहे। इहो विसरी वेंदो अथसि त पहिरें ॿिए टे माड़े ते बि माण्हू रहंदा आहिनि। इन में असांजो कहिड़ो ॾोह? हा मां तव्हांखे ॾोह थोरी सोचियां, मां त सिर्फ़ु हिकिड़ी हक़ीक़त बयानु करे रहियो आहियां। छा आहे तव्हां सां सिक आहे घणी, इन करे सोचियुमि अॼु तव्हां वटि सलाह करे। असीं छा मुंशी पार्टी आहियूं जो सभिनी खे सनानु कराईंदा हुआ। पाणी त असां वटि बि थोरो आहे हा ऐं ग्राउंड फ्लोर ते ॿिया बि त फ्लैट आहिनि। अॼु खणी भागो बि वटि सनानु करे वठो। भाई आहे त उन्हनि सां सिक ॾाढी घणी, पर छा आहे जो कल्ह बि साॻी हालत हुई, इन करे कल्ह उन्हनि वटि सनानु करिणो पियो। हाणे रोज़ हिकिड़े माण्हू खे तकलीफ़ ॾियणु सुहे त कोन थो न। ऐं तंहिंखां पोइ पाण खे पाणी घणो थोरी खपंदो। अरे लोटो हेठि लोटो मथे थी वियो सनानु। हाणे वीचारो आस खणी आयो आहे त भले करे वञे सनानु। साईं अञा सॼो ॾींहुं पियो आहे। मिठू जॾहिं तुंहिंजे सेठ खे एतिराज़ कोन्हे त तोखे छा आहे? वञी पाणी बाल्टी भरे रख। तव्हां हुकुम न हलायो, पगार कजो त तव्हां सेठ जो कि तव्हां जो। हाणे बसि कर मोआ, वञी बाल्टीअ में पाणी कढी रख। हाणे तूं बि उथ भला, छॾाए वठि। अरे हाँ यार इन लाइ त आयो आहियां, पर छा आहे न त तोखे त ख़बर आहे सनानु हाग में करिणो। इहे ज़रूरी कम त घरां ई लाइ अची हा न। अरे यार सोचो त इहो ई होम, पर छा आहे तो वटि इंग्लिश आहे न त हिन करे लस्त वधीक ईंदी। ठीकु आहे बाबा, हल इहा इंग्लिश लस्त बि वठी छॾ। अरे इहा लस्त त वठंदुसि, पर जे को चांहि मिले हा न हा मज़ो अची वञे। छो विष्णु अॼु सुबुह खां चांहि बि कान ठाही आहे छा? हाँ ठाही छो न आहे, पर छा आहे न त हिन जे पेट जे इंजन खे गरम करण लाइ ॿ कोप चांहि करे वठी। सो इहा इंजन बि असांखे ई गरम करणी पवंदी। अरे भाई हाणे नेकी कजे त पूरी कजे। हाणे तव्हांजी इंजन गरम आहे कि न उहा बि करणी पवंदी? हाणे ई धंधा से सदके पाण बि पी वठंदासीं चांहि जो डुक। चाहे बसर जूं कला ज़रूर हिन खे मारी पिटी कयूं हूंदी। मांजो मतिलब आहे अरे पोपट जा पुट ज़बान हेकर खेची। मांजो नालो पोपट न आहे, मिठू आहे। अरे पोपट ऐं मिठू फ़र्क़ु कहिड़ो पए तो ता? तो
तोखे केड़ी खबर त ये बसर जा छिलका विष्णु मां फिटी कया होंदा बे के ना छो त ही सड़े बसर विष्णु भाई गाॾे वारे खां वठंदी आहे खपेव त पुछी ॾिसो जो तो पुछांसि। हा 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 विष्णु मां, ऐं विष्णु ओ विष्णु मां, विष्णु मां, ओ विष्णु मां, ओ महारानी, छा है अरे ही बसर जूं खड़ू तो फिटी कयूं छा? न मूं त कोन फिटी कयूं ॿुधे ॿुधे हाणे बंदि कर बूथ। पर विष्णुअ खे ॾिनियूं हम शायद उन फिटी कयूं हुजनि। अरे भाई मुझे जोई तो कोन फिटी कयूं ना। विष्णु जा विष्णु जी मां छा बुआरी त मां खे पाणी पवंदी न पाए बुआरी हथो लाए पूछो तो हलाई। तव्हां मुंहिंजो हुकुम न हलायो पघार कजो तो खां सेठ जो के तव्हांजो मिठू बस कराणे घणो थियो चांहि ठही हुई अंदर खणी अच घणा कोप अरे बकोप तव्हां विच में न ॻाल्हायो पघार कजो तो खां सेठ जो कि तव्हांजो माण्हू आहे ॻाल्हाइण जी बि तमीज़ कोन अथसि। बस कर यार नौकरनि सां वधीक थोड़ी ॻाल्हाइबो आहे सिगरेट हूंदे न हिकिड़ो छो सॼो पैकेट घुरायो अथव ॾियांव अरे न न फिलहाल हिकिड़ो ई हले भाई। हा। अञा त सॼो ॾींहुं पियो आहे अचो वञ पई थींदी कान वेंदी आहे। आई आयो अथव 302 अचो अचो सेठ केवल राम किथां खां मार्केटिंग करे अचो 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 वियो रात जो डिनर ते सेण अचणा घर में अच्छा हिन लाइ बियर जो कार्टून वठी आयो आहे हा हाणे ॿाहिरि ते हितां ऑटो वारो छॾे वियो मूंखे साईं हीउ बोझो खणी मथे टे माड़ चढ़ण त मां हलायो मूं लाइ सोचियुमि तव्हां कॾहिं अंदरि रखो पोइ बाबा जी नौकर मोकिलिया थो खणी वेंदव हा छो न छो असांजो घर छा को गोदाम आहे जो सब्जी जो सामान संभाले रखूं एतिरी पुट तकलीफ़ थी वई तूं ई खणी मथे पहुचाए न मां छो खणी वञा पघार कंहिंजो थो खवां सेठ जो कि तव्हांजो अरे सेठ जो पघार खाईंदो सेठ सां ॻाल्हाए न मूं खां छो ॻाल्हायूं ॾिसो मां सां गॾु वधि न ॻाल्हाइजो न त मां कयां मिठो हाणे बस कर अरे वॾनि सां को ईअं ॻाल्हाइबो आहे खणी काटन रख अंदर मां छो खणी रखां पघार कंहिंजो थो खवां तव्हांजो कि हिननि जो अरे पगार जा पुट मां ई त चवां थो त खणी काटन हल अंदर ॿुधो पंहिंजे नौकर खे जल्दी मोकिलिजो जे टुटी ॿुटी पयव त माथे न अथव हा दयालाल चांहि अकेले अकेले पीतव या न ईदन सां गॾु वेठे पीतम पोइ असां साईं कहिड़ी ॿिली मारी आहे हिकु कप मसाला बि ठाराए वठो न छो न मिठू ओ मिठू हा साहब साईं केवल राम लाइ हिकु कोप चांहि त खणी अच साईं चांहि ख़तम थी वई त हिकिड़ो कोप ठाहे वठंदा पुट तव्हां हुकुम न हलायो पघार कंहिंजो थो खवां सेठ जो कि तव्हांजो मिठू आवाज़ जरा घटि कर ऐं अंदर वञी चांहि काढ़े वञ दयालाल लॻे थो मिठू खे तव्हां 2-3000 पघार ॾींदा आहियो छा पिया ॻाल्हियूं करियो अरे अहिड़ी पघार ॾियण जी ताक़त आहे असांजी पोइ बि सॼो वक़्तु पघार करे अची मुंहिंजो आहे अहिड़ी का ॻाल्हि न आहे छा आहे जो एतिरनि सालनि खां हिते आहे न त हुजत ज़रा वधीक हलाईंदो आहे एतिरी हुजत सभिनी खे उहो ॾाढे पोइ बि त इहा हालत आहे हैं मुंहिंजो मतिलबु आहे सॼो ॾींहुं कमकार करे थकिजी पवंदो आहे इन करे थोरो थोरो चिड़ी पवंदो आहे ईअं सूअर वांगुरु छो पियो नानी पुट त कंहिं वांगुरु गुञारियांव
का कुत्ते वांगुरु यार का बिल्ली वांगुरु यार का गधा वांगुरु यार पुट तव्हां मूंखे पुटु चयो नी हाउ हाउ त पोइ जे मां कुतो या बिलो थियुसि त तव्हां केरु थिया यार अब माला को अरे अरे इएं कीअं चांहि त पीअंदा वञो बचा को वडियो साईं पंहिंजे नौकर खे जल्दी मोकिलिजो कुझु नुक़सान थी पए त मां ते न अथव हा अरे वाह मिठू सेठ वाह तो त कमाल करे छॾे सेठ केवल राम खे ईअं भॼाए छॾे ॼण त को कुतो पुठियां पियो हुजेसि साईं पगार कंजो थो कवां साईं 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 हीअ तो साईं हाणे वरी केले जूं खला साईं ओफो वञी पंहिंजे सेठाणी खे ॾे अचु चो साईं भाॼी ठहंदी छा हा चइजसि थूम में रधे मोतीअ मां ओ मोतीअ मां मोतीअ मां ओ मोतीअ मां वरी छो करमन खे हथ ॾेई वेठा आहियो मूंखे छा लाइ सॾियव मोतीअ मां ओ मोतीअ मां इन लाइ पे सॾे में तोखे पोइ पाण न पिया जवाब ॾेई सघोसि अरे वाह सॾपण तोखे ऐं जवाब वरी मां ॾियां इहे टपालियुनि वारा कम मूंखां कोन थींदा अरे सुबुह खां वठी हिकु सुबुह बि करी कोन छॾियो आहे मोतीअ मां ओ मोतीअ मां अरे पहिरीं हिन मुसीबत खे त जवाब ॾे मोतीअ मां ओ मोतीअ मां केरु विष्णु मां आई छा चो अदी असांजो टॉवेल हेठ किरी पियो अथई जरा खणाए त रखजे हा हा खणाए थी रखे ऐं ॿुध अॼु मो जमादार कोन आयो हो छा हा आयो त हो छो तव्हां वटि कोन आयो छा न मो चवे तो तव्हांजे नल में पाणी आहे कोन अची करियां छा पुछीस ॾियारी जी ख़र्ची न हुअसि तव्हां त चुप करे वियो अधी रंधिणे में गैस ते भाॼी रखी आहे किथे तरो न लॻी वञे छा पई ठाहीं केले जूं खलूं थूम में करेला पई रधियां अधी टवाल विष्णु पी हथ मोकिले थी ॾियां ठीक है चङो ओ मिठू चओ विष्णु मां जो टॉवेल किरी पियो अथई आणे त रख कॾहिं ही थो करे कॾहिं हू थो करे पाण करे थी करे त खणी रखांसि छा थियो वरी छा बगो हींअर त सोसाइटी में जीअं जंजाल थी पियो आहे हिननि बिलिन बि त तंग करे मारियो आहे साईं ही ॾिसो साईं छा बगो कांच ताले जो बिन बाल था कंहिंजो बाल आहे इहो कुंदन जे बचे जो तूं कीअं त चवीं त कुंदन जो आहे बॉल ते को नालो लिखियल आहे छा बाल ते नालो त कोन्हे पर दरिया मां हथ विझी खणण जी कोशिश पई कयां मुई के हैंस कान पुछो ऐं मां न थपक पर लॻजी कान गुड मॉर्निंग दयालदाल सेठ सुबह सां मुंहिंजे घर खैर त आहे न पहिरीं ध्यान सां जाचे ॾिस त घर कंहिंजो आहे ओ ही त तव्हांजो ई घर आहे मां बि चवां त मुंहिंजो 3 माड़े वारो फ्लैट हेठि ग्राउंड फ्लोर ते कीअं पहुची वियो ऐं मां पंहिंजी बुलबुल तरंग जो पासो छॾे हिते सिलेंडर सां बाकुर पाए छो सुम्हियो पियो आहियां राति जो ख़बर न आहे किथां शराब जा दुंग चाढ़े आयो है ऐं अची असांजे दर ते किरे पोइ राति में मुंहिंजी बुलबुल तरंग खे कोठे वेठो आहे न बाबा कईसी जाम कोशिश कईसी अरे असांजो मिठू तव्हांजे दर जूं घंटियूं वॼाईंदे थको पर मजाल आहे तुंहिंजी जोइ थी उथे तव्हांजी जोइ बि का अघोड़ी आहे हेतिरियूं त घंटियूं वॼायो अथऊं हेतिरा त दर खुड़काया अथऊं पर माई थी उथे बापी उन सम्झो हूंदो त खीर वारो हूंदो
You see, milk taking my duty. हाँ तो चंचल दादा अब बैठो चाय चाय पियो चाय Thank you, Mithu Seth. Thank you very much. यार चंचल दास मुंहिंजी मनी त ये शराब जी आदत छॾे ॾे यार। Oh no, not leaving शराब. छो? तव्हांखे ख़बर आहे जॾहिं जॾहिं मूं शराब छॾण जी कोशिश कई आहे तॾहिं तॾहिं मुल्क में काई न काई गड़बड़ थी आहे। अच्छा पहिरियों दफ़ो 1985 में पहिरियों दफ़ो शराब छॾण जी कोशिश कयमि त मुंहिंजी जोइ मूंखे छॾे ॿिए सां हली वई। वरी उन खां पोइ 1991 में कोशिश कयमि त बम राजीव गांधी ते टेररिस्ट अटैक। उन खां पोइ वरी 2000 में कोशिश कयमि त गुजरात में ज़िलज़िलो हज़ारे माण्हू बेघर। वरी 2001 में कोशिश कयमि अमेरिका ते लादेन जो अटैक। नो बाबा, लीविंग शराब इज वेरी डेंजरस। ठीक है ये जल्द घर वञ किथे तुंहिंजी बुलबुल तरंग चिंता में कारी ऐं कावड़ में ॻाढ़ी न थी वञे। Oh, don't worry. मूंखे हुन जा रंग मटाइणी न आहिनि। थैंक यू फॉर राति करण लाइ। ठाहियो जान छुटी हाणे वरी न मोए खे राति टिकाइजोसि किथे मोए जी ॾाठ न हिरी वञे। छोरे मिठू ये चांहि एतिरो जल्दी कीअं ठही वई? बी थोड़ी टाइम साईं ॿियो तॾहिं वो जेका केवलराम छॾे वियो हो न उहा याने खनि ॾिनी वार साईं। अरे मिठू जरा हथ धुआर जाए। मां छो द्वारियाव पगा कंदो तो कवा सेठो जी तव्हांजो द्वारीस खणी हिते सॼो पाणी न ख़राब करे छॾे। पानी विझो बाबा पानी विझो। हाँ तो हालू सुधरी वियो आहीं? तव्हांजो ई तो हाल अथव। छा आहे मोआ सॼो ॾींहुं पियो सुअर वांगुरु मुंहुं हलेसि। ऐं ये केले जूं खलूं तव्हां मोकिलियूं हुयूं हिक ई धक में 4 केला चट करे विया। केला न मुंहिंजे नसीब में त केलनि जूं खलूं ई लिखियल आहिनि। हाँ पकई ईजुड़ो मां फिटी कई हूंदियूं। मोतीअ मां हिन विष्णु मां खे त सॾे वठी टे। अरे पर बि पक्का अथव त खलूं इन ई फिटी कयूं आहिनि। अरे छा न फिटो कयो अथई? बसर जूं खला केलनि जूं खलूं गंदो पाणी अंबनि जो चूसियल कोकड़ियूं सॾे वठी हिकदमि। ठीक आहे पर पाड़े पट में नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते वेरे जहिड़े का ठहे कान थी। मां चाह थो हिकदमि सॾे वठीस। तू चुप कर बुआ। विष्णु मां ओए विष्णु मां ओ विष्णु मां तू त बूथ बंद कर मोआ। छा थियो अदी? जरा हेठ त अच जाए। छो कोई कम अथई छा? हाँ हिनन सदायो अथई। ठीक है अचां थी। हाँ हिकदम हली अच। हाँ साईं आई तब 102 जी जो चंगी तरह दबा कर जो साईं। तू त चुप कर बुआ सुअर किथां जो। छा थियो अदी? हिनन सदायो अथई। चो भाऊ तव्हांजे घर में किचड़े जो दॿो कोन्हे छा? आहे छो की न? पर एतिरो नंढो आहे जो घर जो कचरो ई न मापंदो आहे। इन करे सॼो घर जो किचड़ो असांजे बालकनी में अची किरे। भाऊ इत्तेफाक सां ॿारनि कुझु किरायो हुजे त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी असां त पंहिंजो सॼो कचरो कचरे जे दॿे में ई विझंदा आहियूं। हाँ त पोइ केले जूं खला ठाहियो उड़ामी असांजे घर में ईंदियूं आहिनि। तू चुप कर मुंहुं चरियो। मां छो चुप कयां पगार कंदो तो का सेठ जो तव्हांजो। अरे वाह तू बि त सनानु करण आई छा? हा पुठियां विष्णु बि पियो अचे। अच्छा ॾाढो सुठो। न भाऊ हिनन के हिते हिक हकाणी कर लाइ घुरायो थाऊं। हाँ ॾिस दास तू पंहिंजे जोए खे समझाए छॾ त कचड़ो बालकनी मां हेठि न फिटी कंदी करे। वरी साॻी ॻाल्हि भाऊ
मूं चयो न त कचरो बालकनी मां फिटो कोन कंदी आहियां। हाँ बालकनी में न दरिया में पिटो कंदा आयो तो वरी विच में ॻाल्हायो। हाँ साईं भाई दादा ये नंढियूं नंढियूं ॻाल्हियुनि ते ॿारनि वांगुरु घुरणु सूंह थोड़ी थो यार हीअं था कयूं न किचिरो विष्णु जी माउ फिटी कंदी हुजे या ॿियो केरु हीअं था कयूं शाम जो हिन ॻाल्हि जो फ़ैसिलो करण लाइ खणी मीटिंग कोठायूं हिते तुंहिंजे घर में बस अख़बार त पढ़ी वञे हल ॾिठव थियो को फ़ाइदो अजा पाण खे ख्वार कयव चई करे हाणे शाम जो मीटिंग रखंदा सा बि असांजे घर यानी त चांहि पाणी जी चटी बि असां ते उथो हाणे त सनानु करे वठो हाणे त ये अख़बार बि वयव न। अरे अरे बटू अखबार खणी वियो छा वन वन पुठियां वञी अरे अॼु जी अखबार मुंहिंजा पढ़ी बि न वन वन पुठी वन वरी कंहिंजो अटो खुटो अचो अचो अलाराम हलियो अचंदो अचो अचो हलियो अचंदो अचो कहिड़ो हाल आहे कीअं आहे हींअर तुंहिंजो बाबू अॼु सुबुह जो हॉस्पिटल में गुज़ारियो पर हाणे चू चू करण मां चाहियां थी तो मुंहिंजो बाबो वापसि तोरे मोटींदो वरी बि लख थोरा साईं जा जो पुटा पोटा पर पोटा ॾोठा ॾोठूं सभु ॾिसी वियो 92 सालनि जो पर साईं माए जो दुख त थिए थो सब्र 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 रखो अलाराम जीअण मरण असांजे हथ में त आहे कोन वरी बि को कमकार हुजे त ज़रूरु चइजे हिकु अर्ज़ु आहे साईं तूं हुकुम कर न ज़ोरावर हा हा वक़्त ते ओरे पारे वारा न कम ईंदा त ॿियो केरु ईंदो साईं तव्हांखे त ख़बर आहे त मुंहिंजा घर वारा अजमेर वियल आहिनि मुंहिंजे मारोट जी शादी आहे न मूं बि सोचियो जे तव्हांखे कोई एतराज़ न हुजे त जेसिताईं मुंहिंजा घर वारा अचनि त मां पंहिंजे बाबे खे खणाए करे हिते तव्हां वटि अची रखां हा 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 छो न हिन में छा आहे महिरबानी साईं 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 बाबो न बाबे जो लाशू अब्बो ये किए कब्बो